नायब वज़ीर आज़म इसहाक डार जी वाशिंगटन में अमरीकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो सां मुलाक़ात। इसहाक डार तरफ़ा आलमी अमन खे हथी ॾियण लाइ अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ऐं अमरीकी क़यादत जी कोशिशुनि खे वेठा। अमरीकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो तरफ़ां दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाकिस्तान जी कोशिशुनि जो एतिराफ़। इसहाक डार जो चवणु आहे त पाक भारत शिकतान दौरान अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जूं कोशिशूं ऐं किरदारु साराह जोॻो आहे। पाकिस्तान अमरीका सां लाॻापा वधीक वसी करण जो ख़्वाहिशमंद आहे। ॿिन्ही मुल्कनि में वापारी ॻाल्हियुनि में हकारी अॻभराई जी उमेद आहे। पाकिस्तान अमरीकी कारोबारी बिरादरी ऐं सीड़पकारनि लाइ कोशिश पुरकश मंज़िल आहे। मार्को रूबियो जो चवणु आहे त आलमी ऐं इलाइक़ाई अमन लाइ पाकिस्तान हमेशह हकारी किरदारु अदा कयो आहे। पाकिस्तान ऐं चीन विच में स्ट्रेटेजिक लाॻापा वधीक मज़बूत करण ते इतफ़ाक़। आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम मुनीर तरफ़ां चीन जो दौरो, सियासी ऐं फ़ौजी क़यादत सां मुलाक़ातूं। मुलाक़ातुनि में हाइब्रिड ख़तरनि ऐं सरहद पार चैलेंजनि खे मुंहुं ॾियण लाइ ऑपरेशनल भाईवारी ऐं स्ट्रेटेजिक सहकार वधाइण ते ॻाल्हियूं। चीनी क़यादत पाक फ़ौज खे ॾखण एशिया में अमन ऐं इस्तेहकाम जी अलामत ऐं लचक जो बुनियादु क़रार ॾेई छॾियो। ISPR जो चवणु आहे त फील्ड मार्शल जो दौरो पाकिस्तान ऐं चीन विच में मज़बूत सियासी ऐं फ़ौजी लाॻापनि खे ज़ाहिर करे थो। मुलाक़ातूं पाकिस्तान ऐं चीन विच में मज़बूत स्ट्रेटेजिक भाईवारी जे अज़म खे वधीक मज़बूत कंदियूं। जमहूरियत ऐं कानून जी हुकुमरानी लाइ सभिनी खे गॾिजी कमु करणो पवंदो। अदालती निज़ाम में मसनूई ज़हानत जे इस्तेमाल ते गौर थी रहियो आहे। मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट ते कमु कयो पियो वञे। कानून जा बहितरीन माहिर केसनि जे रोज़ानी बुनियाद ते ॿुधणी करे रहिया आहिनि। क़ौमी जुडिशियल पॉलिसी लाइ सॼे मुल्क जो दौरो कयो आहे। अदालती मामला ॿिनि शिफ्टुनि में हलाइण ते बि गौर कयो पियो वञे। मुक़ररु वक़्त अंदरि केस हल थियणु घुरिजनि। चीफ जस्टिस यहया अफरीदी। हुकूमत 1 लख मैट्रिक टन खंड घुराइण जो नओं टेंडर जारी करे छॾियो। इक़्तिसादी राब्ता कमेटी तरफ़ां सस्तनि घरनि जे अॾावत लाइ स्कीम जी मंज़ूरी। हुकूमत 50,000 घरनि जी अॾावत लाइ सब्सिडी ॾींदी। 20 खां 35 लख रुपयनि ताईं जो कर्ज़ु 20 सालनि जे मुदे लाइ ॾियण जी तजवीज़। सिंध असेंबली में PSP ऑफिसरनि जे जेल खाते में मुक़ररी जो कानून ऐं सिंध प्रोक्यूरमेंट तरमीमी बिल इतफ़ाक़ी राय सां मंज़ूर। बलूचिस्तान में औरत ऐं मर्द खे बेदर्दी सां क़त्ल करण ख़िलाफ़ ठहराव पिणु मंज़ूर। सूबाई वज़ीरनि अजरक वारी नंबर प्लेट मथां तनक़ीद खे नफ़रत पखण जी साज़िश करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त अजरक सिंध जी सक़ाफ़त आहे। कंहिंखे बि सक़ाफ़त ते तनक़ीद जी इजाज़त न ॾिनी वेंदी। गिलगित बल्तिस्तान में बरसाती ॿोॾि जे नतीजे में फ़ौतुनि जो अंगु वधी 9 थी वियो। 500 खां वधीक घर तबाह, 7 पुलूं ड्रही वियूं। गिलगित बल्तिस्तान हुकूमत जे तर्जुमान जो चवणु आहे त ॿोॾि सबबु गिलगित में मजमूई तौर ते 12 किलोमीटर खां वधीक रोड तबाह थी विया आहिनि। वर शहर में पाए माल जे चोरी दौरान क़त्ल थियल भाॻे मूसा मलाह जे क़त्ल जो निबेरो। इल्ज़ाम हेठि आयल चांडिया बिरादरी जे माण्हुनि मथां 25 लख रुपया ॾंड मुक़ररु। दुरियूं खीर खंड। ऐं पाकिस्तान वेस्ट इंडीज़ ख़िलाफ़ वनडे ऐं T20 टीम जो ऐलान करे छॾियो। मोहम्मद रिज़वान वनडे ऐं सलमान अली आगा T20 टीम जो कप्तान बरक़रार। शाहीन शाह अफरीदी ऐं बाबर आज़म वनडे स्क्वाड में शामिल।